मेड़ लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर बुगटी वासिन अरबाब कोसो बादशाह कोसो एजाज कोसो सईद कोसो ऐं ॿियनि बंदनि जे मालिकी वारसी न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त पंजाब जो पाणी गुडू ऐं सखर मां सिंध अचण जी हंगामी हालतूं हुअण बावजूदि FP बचाव बंदि सुप्रियो बंदि MNA वे ड्रेन ते हींअर ताईं का बि मशीनरी दारोगो सर्वेयर SDO इंजीनियर AC ऐं न ई चूंडियल नुमाइंदनि समेत को बि आपशी अमलदार नज़र नथो अचे। सुप्रियो ऐं FP बचाव बंदि खे मरम्मत जे नाले ते खटे सोढ़ो कयो वियो आहे। जितां बंदनि तां अॻु 2 गाॾियूं आसानी सां क्रॉस करे वेंदी हुयूं, हाणे हिकु गाॾी बि गुज़रे नथी सघे। हुन चयो त असांखे ॿोड़ण बाबति इंतिज़ामिया खे अॻुवाट ख़बर हुअण बावजूदि बि इंतिज़ामिया पाणी खे रस्तो ॾियारण ऐं कमज़ोर बंदनि जी मज़बूती लाइ हींअर खां ई छो को नोटिस नथी वठे। पंजाब हुकूमत पंहिंजे माण्हुनि खे बचाइण लाइ रेलवे ट्रैक रोडनि रस्तनि खे कट ॾेई पाणी जो ज़ोर ख़तमु करण लाइ हर मुमकिन कोशिशि करे थी, पर असांजी सिंध हुकूमत जो छो निंड पई आहे। हुननि मुतालबो कयो त सुप्रियो बंदि MNV ड्रेन झंडण समेत FP बचाव बंदि जो मरम्मती कमु कराए इम्कानी तौरु ईंदड़ पाणी खे रस्तो ॾियारण लाइ अॻुवाट कोशिशूं वरितियूं वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।